नाज़नवा खे आगाह कंदालू अहम ख़बर है। ठुल्मा पुलिस मुक़ाबले में मार्जवेल लोहारी जो जिरगो पुलिस अमलदार मथा 8 लाख दंड मुक़रर कियो वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, जुंगल चौकी इंचार्ज अलीगुल चोलियाणी मथा धाड़ेल काले बंगलाणी जे खून जो दंड मुक़रर कियो वियो आहे। जिरगो मुक़दम गुलाम रसूल बंगलाणी जी सरपंची में थियो आहे। आगाह कयूं पिया, ठुल्मा पुलिस मुक़ाबले में मार्जीवेल ॾुआरी जो जिरगो थियो आहे। पुलिस अमलदार मथा 8 लाख रुपया दंड मुक़रर कियो वियो आहे। तफ़सील मालूम हुंदासीं हफ़ीज़ सुमरो खान। जी हफ़ीज़, आगाह कजो। जी बिल्कुल, ठुल में पुलिस मुक़ाबले दौरान एक ॾुआरी काले बंगलाणी मार्जी जंहिंजो जरगो थियो आहे, जंहिं मथां दरगे जे सरपंच आहे हुन पुलिस चौकी इंचार्ज आहे अलीगुल चोलियाणी, हुन मथां ॾुआरी बदना ज़माना ॾुआरी काले बंगलाणी जो क़तल साबित थियण ते 8 लाख रुपया मथां दंड रखियो वियो आहे। जंहिं बाद हिन चौकी इंचार्ज खे ॿीहर जुंगल चौकी जो इंचार्ज मुक़ररु कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट तरफ़ां अहिड़े कोर्ट जरगे जी पाबंदी बावजूदि ॾुआरी जो जरगो थियो आहे ऐं जरगे में 8 लाख रुपया पुलिस सरकार मथां दंड मुक़ररु कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पुलिस मुक़ाबले दौरान बदना ज़माना धाड़ियल काली बंगलाणी जंहिं सिंध हुकूमत जे मथां 5 लाख रुपया इनाम बि रखियो वियो। मुक़ाबले दौरान उहो मारिजी वियो ऐं हिकु पुलिस सरकार रफ़ीक सुमरो शहीद थी वियो ऐं 2 पुलिस सरकार ज़ख़्मी थिया। उन बावजूदि अॼु जेको आहे इहो जरगो थियो आहे ऐं जरगे में पुलिस सरकार मथां 8 लाख रुपया दंड मुक़ररु कयो वियो आहे। जी ठीकु आहे हफ़ीज़ सुमरो, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।